कंडियारो रिपोर्ट जमीर अहमद सरगानी मुताबिक ख़बर शेयर कई पिया कंडियारो भरिसां ॻोठ संजर ख़ान लाशारी जो रहवासी अमीर अली लाशारी सकर सेंटर जेल में 13 साल 1 महीनो कैद हुयो, जंहिंजो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट जे जज मोहम्मद हाशिम काकड़ फतवा ॾींदे बाइज़्ज़त बरी करे छॾियो। वारिसनि पारां शानदार रैली कढी गुलनि जी विरका सां इस्तक़बाल करे ख़ुशी मल्हाई वई, जंहिंमें लाशारी इतिहाद जे सदर अब्दुल गनी लाशारी, वकील सरदार मुमताज़ जहांगीर लाशारी, इनायत लाशारी, इलाही बख्श लाशारी, बबलू लाशारी ऐं लाशारी बिरादरी वॾे अंग में शिरकत करे शानदार अजियाणो ॾेई हार पाराया। उन मौक़े ते अब्दुल हमीद लाशारी मीडिया खे ॿुधायो त कहिड़े ॾोह में अंदर हुयो, असांखे थोरो वाज़े ॿुधाईंदा। कलोड़ा बिरादरी सां लाशारी बिरादरी जो झेड़ो हुयो, कबीला जी झेड़ा हुया, उन्हनि में साहब उन जो नालो आयो होॾे तेलण पासी दग वेंदे पकड़ियुसि। अच्छा, नाज़ करे जंगुनि में गोलियूं हणी अटैक करे चालान कई। घणा साल अंदर हुयो? 13 साल 1 महीनो 4 ॾींहं। 13 साल जी। ये पुलिस ऑफिसर हुयो? पुलिस ऑफिसर, पुलिस में 23 साल नौकरी हुयसि। जज हुयो मोहम्मद हाशिम काकड़। घणा हिन इल्ज़ाम हेठां अंदर हुया? हिन इल्ज़ाम हेठि 10 अंदर हिकिड़ो ई हुयो, 10 जवाबदार हुयासीं, असां मां पाण बि हुयुमि हुन में। अदा साईं, तव्हां हाणे ॿुधायो, तव्हां कीअं महसूस पिया कयो? आज़ाद थी ॿाहिरि पहुता आहियो? रब जा लख एहसान। आज़ादी हिकिड़ी वॾी भली ॻाल्हि आहे, आज़ाद थी मोटी आहियां। बाक़ी केस कूड़ा हुयो, असां ते कूड़ा हुया। पुलिस वारो वेगन मोला आहे, हुन क़ौम परस्ती कई। कलोड़ो अलन अब्बासी, कलोड़ो अब्बासी